बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु आऊं नओं कोर्स स्टार्ट करे रहियो आहियां एडोब इलस्ट्रेटर जो, जंहिं मंझि जेके फ्यूचर आहिनि, जेके ऑप्शन आहिनि ऐं टूल्स आहिनि, इन जे बारे में कुझु तव्हांखे आऊं ॿुधाईंदुसि। सभ खां पहिरीं पाण क्रिएट जो मतिलबु त का नई फाइल पाण क्रिएट करे सघूं था। ओपन मंझि जेकॾहिं पंहिंजी फाइल आहे त उहा खणी सघूं था, या का तस्वीर आहे त उनखे खणी सघूं था। क्रिएट न्यू में वेंदासीं ऐं हिन मंझि हिते मुख़्तलिफ़ आहिनि, ठीकु आहे। रीसेंट इहे आहिनि सभु जेके आहिनि उहे आहिनि। उन खां पोइ सेव थियल जेको हूंदो फाइल, उहो पंहिंजो हूंदो। मोबाइल स्क्रीन जे हिसाब सां तव्हां हिते हिन मंझि खणी सघो था। जेकॾहिं पेज उन खां पोइ वेब जा जेके आहिनि पेज, उहे डिज़ाइन करे सघो था। प्रिंट जेके आहिनि उन्हनि जा फिल्म एंड वीडियो, ठीकु। हिन मंझि वीडियो जी जे साइज़ जे हिसाब सां आहिनि मुख़्तलिफ़, अहिड़े हिसाब सां। उन खां पोइ इहा आहे पॉइंट में, ठीकु। हिते तव्हां फाइल जो नालो ॾेई सघो था, या मुंहिंजो। उन खां पोइ हिते मुख़्तलिफ़ पॉइंट करे सघो था, पेसिस में, इंच में, मिलीमीटर में ऐं पिक्सेल्स में, ठीकु। हिते तव्हां ठाहे सघो था मुख़्तलिफ़, ऐं तव्हां जी साइज़ सेट करे सघो था, विड्थ ऐं हाइट। उन खां पोइ ऑर्गेनाइजेशन, ठीकु। हिन में अहिड़े नमूने सां पेज रखणु चाहियो था, या पासीरो पेज रखणु चाहियो था, अहिड़ो रखी सघो था। उन खां पोइ हिते आर्ट बोर्ड सेलेक्ट करे सघो था, 2, 3, 4 जेतिरा खणणु चाहियो उहे खणी सघो था। उन खां पोइ टॉप लेफ्ट बटन राइट, ठीकु। अहिड़े हिसाब सां तव्हां करे सघो था। उन खां पोइ मोर सेटिंग में ईंदासीं। हिन मंझि जी साॻी सेम सेटिंग आहे, सिर्फ़ु हिते तव्हां कलर मोड आहे जेको, उहो RGB में रखी सघो था, मैथ में रखी सघो था। उन खां पोइ हिन जी हाइट जेका आहे उहा 372, ठीकु आहे। पाण 300 रखंदासीं त जीअं हिन जी जेका रिज़ल्ट अचे उहा बहितरीनु अचे। अहिड़े हिसाब सां हिते बि तव्हां पिक्सेल्स ओवर पेंट फील्ड जंहिं में रखणु चाहियो रखी क्रिएट करे सघो। उन खां टेम्पलेट ते क्लिक कंदासीं त हिते ब्लैंक टेम्पलेट, ठीकु आहे, जेके तव्हांजा हुजनि त तव्हां खणी ॿिए पासा बि सघो था। पर जेकॾहिं हीअ जीअं बैनर एड्स आहे, या हीअ तव्हांखे ठहियल मिलंदा टेम्पलेट, ठीकु। हिते कंदासीं क्लिक, ॾिसो अहिड़े नमूने सां बैनर एड जा जेके आहिनि उन्हनि जा टेम्पलेट आहिनि। उन खां पोइ अहिड़े नमूने सां क्रिएट कंदासीं पेज। उन खां पोइ क्रिएट ते वेंदासीं ऐं हीअ थी वियो। इनखे कंदासीं क्रिएट। अहिड़े हिसाब सां तव्हां डिज़ाइन करे सघो था। हाणे हीअ पंहिंजो पेज रेडी थी वियो, ठीकु। हाणे सभ खां पहिरीं हिननि खे छॾे हीअ टूल्स जेके आहिनि, सलेक्शन टूल्स आहिनि, इन जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुसि। सभ खां पहिरीं सलेक्शन टूल्स, जंहिंजी शॉर्टकट V आहे। हिन जो तरीक़ो इहो आहे त का बि पाण हिकु कई, ठीकु, ठाही, हिन जी सलेक्शन आहे, ठीकु। हिनखे जिते रखणु चाहियो रखी सघूं था। उन खां पोइ हिनखे अहिड़े नमूने सां सेट करे सघूं था। उन खां पोइ मुख़्तलिफ़ अहिड़े नमूने सां जेकॾहिं शिफ्ट सां गॾु पाण कंदासीं त हीअ हेठि मथे पियो थिए, ठीकु। शिफ्ट ऐं
लेफ्ट की माउस जी दबाईंदासीं त पाण हिनखे बराबरि ईंदो, ठीकु, बराबरि हूअं घटि वधि थो थिए, ठीकु, हूअं शिफ्ट कढींदासीं त इहे बराबरि ईंदा सभु। अहिड़े नमूने सां सिलेक्शन जो आहे हिनखे हीअं करे सघो था, जेको सेलेक्ट थी वियो। अहिड़े नमूने सां उन खां पोइ पासे में जा आहे डायरेक्ट एक्ट सिलेक्शन टूल्स, ठीकु, जंहिंजी शॉर्टकट आहे ए, हिन ते क्लिक कंदासीं। हीअ बि साॻी आहे हीअं, ऐं सिर्फ़ु फ़र्क़ु आहे डबल क्लिक कंदासीं त हिन जो हीअ हिकिड़ी साइज़ थी वई। अहिड़े हिसाब सां वरी हिनखे हिते सिलेक्शन कंदा आहियूं हिकु कुंड खे, त उहा ई कुंड मुरंदी, ठीकु। अहिड़े नमूने सां हिनखे हिकु ई कुंड, सिर्फ़ु हिकु ई कुंड। उन खां पोइ हैंडल कंट्रोल सेट कंदासीं। उन खां पोइ हैंडल थी विया, ठीकु आहे। हिनखे हीअं करण सां पोइ हैंडल ईंदा ई, हैंडलनि जे ज़रिए तव्हां कंट्रोल प्लस करे थोरो वॾो कंदासीं, हा हीअ हैंडल आहे न, हिननि जी मदद सां तव्हां हिनखे मोड़े बि सघो था, पंहिंजे हिसाब सां रखी सघो था। अहिड़े नमूने सां तव्हां हिननि खे मुख़्तलिफ़ मोड़े सघो था, ठीकु। उन खां पोइ वरी जेतिरो तव्हां मोड़णु चाहियो जीअं करियो ईअं करे सघो था। ऐं ॿ हैंडल अची विया, ॿई पिया, और हीअ हैंडल आणींदासीं। उन खां पोइ मुख़्तलिफ़ अहिड़े नमूने सां तव्हां हिननि खे इस्तेमालु करे सघो था। उन खां पोइ वरी ॾिसंदासीं इन साॻी खे डायरेक्ट सिलेक्शन टूल जंहिंजी शॉर्टकट ए आहे, हीअं बि करे सघो था। डबल क्लिक कंदा त तव्हां जेतिरो रखणु चाहियो रखी सघो था, ठीकु। डबल क्लिक ते हीअं करे सघो था। उन खां पोइ अहिड़े नमूने सां ठीकु, वरी डबल क्लिक कंदासीं। अहिड़े नमूने सां, ठीकु। उन खां पोइ हिन जो इहो ई कमु आहे, मुख़्तलिफ़ हिन जे बारे में तव्हांखे ख़बर पइजी वई। इंशाअल्लाह हाणे अॻी वीडियो में तव्हांखे ॿिया जेके टूल्स आहिनि हिन जे बारे में आउं ॿुधाईंदुसि। ही मुकमल तव्हांखे कोर्स
हिन यूट्यूब चैनल ते ॿुधायो वेंदो त हिननि जो कहिड़ो कहिड़ो AWS स्टोरेज जे बारे में आहे ऐं हिन जे ऑप्शन जे बारे में ॿी जेके आहिनि इन जे बारे में मुकमल ॼाण तव्हांखे ॾिनी वेंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक कंदा ऐं शेयर कंदा।